पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी नेब खे बंद करण जो मुतालबो करे छडि॒यो। बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नेब जे रहण जो को बि जवाज़ नाहे। चेयरमैन नेब इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे ऐं नेब खे तालो हणियो वञे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो त नेब न्याज़ी गठजोड़ साबित थी वियो। पीपी जो पहिरियों ई इहो मौक़िफ़ हो त नेब जो कारो क़ानून आमिर ठाहियो आहे। अॼु त सुप्रीम कोर्ट बि इहा ई ॻाल्हि करे पई। बलावल भुट्टो ज़रदारी जो त अदालती फ़ैसिले खां पोइ गैर आइनी इदारे नेब जे रहण जो जवाज़ नाहे रहियो। सुप्रीम कोर्ट भी चयो त नेब सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल थी रही आहे। चेयरमैन नेब खे इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञणु घुरिजे। हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी ज़िंदगी में चवंदी रही त नेब जो कानून कारो कानून आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां नेब इस्टेब्लिशमेंट ऐं कठपुतली जो एहतिसाब थी रहियो आहे। पीपी चेयरमैन चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नेब जे सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे। हुन चयो त जॾहिं बि एपीसी सॾाईंदा आहियूं त शहबाज शरीफ़ खे नेब तलब करे वठंदी आहे। शहबाज शरीफ़ जी सिहत ते सियासत न थियणु घुरिजे। जेसिताईं हू सिहतयाब न थींदो उन जी पार्टी अॻुवाणनि सां गॾिजी कमु कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो त इमरान ख़ान जो किचन हलाइण लाइ करप्शन कई पई वञे। बिना फ़र्क़ जे एहतिसाब लाइ सियासी पार्टियुनि खे कानून साज़ी करणु घुरिजे। हुकूमत जी मेगा करप्शन वारनि मंसूबनि ते हुकूमत कार्रवाई छो नथी करे।